वहदहु ला शरीक लह व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनु बिस्सब्रि वस्सलात इन्नल्लाह मअस्साबिरीन। वला तक़ूलू लिमन युक़तलु फ़ी सबीलिल्लाहि अमवात बल अहयाउ वलाकिन ला तशऊरून। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। दुरूद शरीफ बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अजीज़ान मोहतरम मुंहिंजा प्यारा भाइरो हालानी शहर इलाके जा ईमानदार मुसलमान हो। हज़रत अल्लामा डॉक्टर मौलाना निसार अहमद शाह साहिब अल्लाह उन्हीं के सेहत अता फरमाए, उम्र दराज अता फरमाए, जन एड़ी मेहनत कई आ। संदस फर्जंद हजरत मौलाना अहमदुल्ला शाह साहिब जै पांजी जवानी जो अक्सर हिस्सो मदरसे इन प्रोग्रामन में ॾियारियो आहे जमीयत उलमा इस्लाम जी खिदमत में। असां तव्हांजी भी जिंदगी अल्हम्दुलिल्लाह जमीयत उलमा इस्लाम सां ई आहे ऐं असांजो अक़ीदो निर्वार आहे। असांजे अक़ीदे में कोई शक न आहे। असां हिकड़े अल्लाह जो सुजदे करण वारा आहियूं ऐं असां भी उन्हनि जे तरीक़े ते जिंदगी गुज़ारियूं था जन हर मुश्किल में खुदा के सॾियो। ही ॾहीं मुहर्रम वारो जलसो शहीदन जे निस्बत सां रखियो। शहीद बदर में भी आहिनि, शहीद ओहद में भी होया, शहीद तव्हां ॾिसो खैबर में भी, खंदक में काफ़ी साहबा शहीद थींदा विया, हुनैन में शहीद थी विया। अञा ताईं उन्हनि जूं क़बरूं मुबारक मौजूद आहिनि, दीवारनि जे अंदर महफूज़ आहिनि। त ही हुनैन जा शहीद आहिनि, ही बदर जा आहिनि, ही ओहद जा आहिनि। ही सब शहीदन साहबा ऐं शहीद करबला में भी थिया जो तव्हां खे पाण खे ख़बर आहे। मुझे पाक मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन के कुलन ते खणी बचपन में घुमाईंदा हा, उहे करबला जे मैदान ते ज़ालिमन शहादत जो मौक़ो उन्हनि खे ॾिनो। उन्हनि खे तकलीफ़न में परेशाननि में पाण त शहीद थिया पर बच्चा भी ॿिया थिया हा, कंहिंजा घर जो हिकु कंहिंजा ॿ किथे किथे। लेकिन मुझे हुसैन साईं जेको करबला में शहादत माणी आ, उन्हीं में खानदान पूरो मुकम्मल सब शहीद थी।
तव्हां सां जेकॾहिं हिकिड़ो तो रस्ते ते मारियो वञे इहो ॾुख पंहिंजी जाइ ते आहे, पर जे पुटनि समेत को वञे थो या घर जो घर तो वञे इहो ॾुख वरी तमामु मथे आहे। पर ही 10 मुहर्रम ते ईअं न आहे त असां 10 मुहर्रम ते हज़रत हुसैन साईं जी शहादत खे यादि कंदा आहियूं या हज़रत अली साईं जी शहादत खे यादि कंदा आहियूं या उमर साईं जी शहादत खे यादि कंदा आहियूं या उस्मान साईं जी शहादत खे। हे बि सभु शहीद आहे। हज़रत अली खे बि शहादत मिली वई, हज़रत उमर साईं खे बि शहादत मिली वई, उस्मान साईं भी शहीद, सब शहीद। इया भी तव्हां के कुरान तो बुधाए तो शहीद जिंदा आहिनि मुर्दा न आहिनि। जो शहीद अल बिरोकी में बुधायो बाबा शहीद आग जिंदा हो या खसकुन कोनन जा बिरोकी लॾे विया जा जिंदा हो या खसकुन नुम जिंदा हो रे दूतन तुम कब जिंदा हो रे या नुम बिनारे शहीद जिंदा है। हाने 2 मुहर्रम ते जलसो कोटा को ॿाहिरियों कादरी पंप काथे बाबा मस्तुंग जे रोड सां वॾो जलसो 2 मुहर्रम काई तारीख़ बा मुहर्रम मां उते ईअं सोच में त जी हिते मिक्स हूंदा हूं सब कस न पीनो कूसिस कस न मोनो कूसिस कस सर पाशे कस चंपलफ नते थी मां ये समझम तो उते भी है लेकिन उते सब मौलवी बिरोई हा या जलसो भी बिरोही जो हो बिरोई की में वायस पे मुके पोते हटाईंदे बेपारी ते रखियो त आखिर में हणदा वो एकड़ो मौलवी वायस क्यों सिंध सां जो ताल्लुक शहादत गलाई छाते बाबा शहादत गलाई वो ब्या बिरोई और मां को पूछन पिया मौलवी अली शेर अन्ना मौलवी हंत वायस करे नन सरपंच मतो माना उन्हनि गरीबन के हिस्से जी खबर ही कान्हे। असां त सही अल्लाह रहम करे जाजे जो निकर याली याली जो नारो आ वो तो नारो ॿुधो ई कोन। अली साईं त असांखे एॾो प्यारो आ जो पाक मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी पारत कई। मां तव्हां खां पुछां थो तबूक वारी जंग लगी हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हजरत अली साईं के पंहिंजे घर जो निगरान करे रखियो। अली तू मुझो सौट भी आहे न्याणो भी आहे तू घर में रहो असां वञो था तबूक तमाम परे आहे। हुजूर साईं निकरी विया सहाबा समेत निकरी विया मुनाफिकन मदीने में होलायो त अली जेड़े जो कमजोर आ तवां छाता जो अली बहादुर हो या न हो वो तवां में असा में केड़ो फर्क आ। तवां में चो अली बहादुर असा में चवंदा अली साईं बहादुर पर फर्क इहो असा चवंदा मुश्किल कुशा खुदा है अली साईं ना है कोई नबी भी मुश्किल कुशा ना है मुश्किल जो हल करण वारो अल्लाह जी जात ठहू ही नहीं ते नता अली साईं जा मुरीद त सभई आहिनि बाबा आहियूं या न हजरत अबू बकर साईं जा मुरीद उमर साईं जा उस्मान साईं जा असां त सभिनि जा मुरीद। वॾी ॻाल्हि ॿुधायांव ख़ुशख़बरी ॾियां रब काबा जो कसम जमीयत उलमा इस्लाम अहले सुन्नत वल जमात देवबंदी या नथो चवां समझो था न तव्हां असांखे त मुबारक हुजनि जो असां अहल बैत जे के नंढे ॿार खां बि इनकार नथा कयूं मुंहिंजी इज़त के हेठ मथे नथा कयूं असां त सभिनि जा गुलाम नौकर आहियूं। अञा नओ ॼावल हुजे न हुसैन साईं जो बच्चो अली साईं जो बच्चो असां उन्हनि खे मुर्शिद मञण लाइ तयार ओ तू सॼो ॾींहुं फत कंदो त छा थींदो सॼो ॾींहुं फत तू त इनकारी आ जेकर तोखे चइजे कंहिंजी उन साम्हूं तारीफ़ कर हज़रत अबू बकर जो नालो वठंदे न मथे में सूर पवंदुसि अधु मथे वारो सूर वरी तमामु ख़राब ये बेरो ये असांजा उस्ताद हम इस कर खने सर करे हिना अरे बीठो आहे सर करे छो हिना काटो मन कर से पासो से फिनिंग थी खुदा कुल फिन्नो को बाबा नहीं गनोक मफा नहीं उलमा जो बंद में जलसा गाते वायजाते बिन ने